शमशाद अली जी रिपोर्ट मुताबिक़ बिट शाह 27 फरवरी जे रैली हुकुमराननि जूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि। फयाज़ हुसैन शाह पीपल्स लेबर ब्यूरो जनरल सेक्रेटरी सिंध जो बिट शाह रैलीअ जी तयारीअ जे हवाले सां लेबर ब्यूरो जे इजलास खे ख़िताब। कराची का 27 तारीख़ निकिरंदो, पोइ जो रूट जो मुंहिंजे ख़्याल में सिजावल खां बदीन में रहंदो, वरी 28 तारीख़ ते हैदराबाद ईंदो, 28 खां वठी पोइ जो तारीख़ इहो काफ़िलो निकिरंदो, पोइ नौशहर फिरोज़ में रात आयसि, पोइ उन खां पोइ सखर इहो काफ़िलो निकिरंदो। 7-8 ॾींहंनि जो इहो हूंदो सभु काफ़िलो। ऐं जे दोस्त मुंहिंजे सां ॻाल्हि कई त जेको इहो फॉर्म जे हवाले सां त मदद बिंग सां तव्हां राब्ते में हुजो, मूंखे इहा शइ आहे त ॻाल्हि कई हैदराबाद जे हवाले सां हुनमें 100 माना जेके 200 जेके फॉर्म भरनि पिया 2 फोटूं, ऐं पोइ मदद बिंग सां तव्हां तव्हांजी मेन मदद बिंग जी ॻाल्हि कई आहे। उन्हनि खे तव्हां नाला ॾींदा 15 नाला ॾींदा त उहो तव्हांजे लाइ गाॾियुनि जो बंदोबस्त बि कंदी। जनरल सदर ख़ालिद कंबरानी, जनरल सेक्रेटरी अकबर मेमण, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अकबर ब्रोही, यार मोहम्मद सोलंगी, ज़िले मटियारी मक़बूल मेमण, ज़िले जनरल सेक्रेटरी अली मोहम्मद समू ऐं ख़ुसूसी तौर PP सिटीअ जे सदर सैद एहसन अब्बास शाह, PP अॻवान सैद रज़ा रुज़वी हसनैन शाह समेत कारकुननि ऐं अॻवाननि राणा शमशाद अली, जमशेद कल्होड़ो, इम्तियाज़ अबड़ो, आमिर राजपूत, वडेरो महरम पड़ियार, महबूब शाहानी, निसार शहूक, आसिफ मला, ज़हीर मला, मोहम्मद ख़ान बच्चो, अली रज़ा मीरजत, इशफाक बुलेदी, इरफान लाशारी, अफ़ज़ल लाशारी, निसार मंगरियो, फैज़ान बाबा। उन मौक़े ते इजलास खे ख़िताब कंदे फयाज़ शाह चयो त 27 फरवरीअ जे बिलावल भुट्टो ज़रदारी रैली हुकुमराननि जूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि। हुकुमराननि मां अवाम जान छॾाइण लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी राति ॾींहुं हिकु करे छॾियो आहे। 27 फरवरीअ ते कराचीअ खां इस्लामाबाद जे लाइ निकिरंदड़ मुकमल रोड रस्तनि ते पीपल्स ब्यूरो जा झंडा लॻाए 27 तारीख़ कराची मां निकिरंदा ऐं अची हैदराबाद में स्टे कंदा। 28 तारीख़ हुतां निकिरंदा ऐं ही रोड वठी तव्हांजे हितां थींदा अॻियां सफ़र कंदा। इन लाइ असीं तव्हां वटि हाज़िर थिया आहियूं त जंहिं वक़्तु असांजो महबूब चेयरमैन असां स्टेबिलिटी ते भरोसो नथा करे सघूं, छो असांखे भुट्टे साहब जो बि लाश मिलियो आहे, असांखे शहीद मोहतरमा बेने साहब जो लाश मिलियो आहे। हाणे असीं कंहिं ते भरोसो नथा करे सघूं। असीं वर्कर पंहिंजे महबूब जी पाण सिकोड़ी कंदासीं, पाण उनजी हिफ़ाज़त कंदासीं ऐं पाण सां गॾोगॾु हलंदासीं। जॾहिं असांजो महबूब लीडर एतिरो पंधु एतिरो सफ़र करे सघे थो त असीं उनजा कारकुन आहियूं, असीं उन कारकुन सां गॾु उन गाॾी सां गॾोगॾु हलंदासीं। उनमें असां वटि झंडा बि हूंदा ऐं असांजूं नज़रूं तेज़ हूंदियूं। असांजी हर माण्हू जी नज़रूं कहिड़ो काफ़िले में शामिलु थिए थो, कहिड़ो काफ़िले में वञे थो, उनजी कहिड़ी एक्टिविटीज़ आहे, कहिड़ी एक्टिविटीज़ करे थो, असांखे उन ते नज़र बि रखणी पवंदी। ऐं उन सां गॾोगॾु असां पंहिंजो पाण खे तयारु रखूं ऐं घर घर दोस्तनि खे पुॼायूं। उहो वक़्तु जो असीं बि बचिड़े वारा आहियूं, तव्हां बचिड़े वारा आहियो, असीं असांजा बि भाउर आहिनि। उहो ॾिसो जॾहिं भेनरूं जंहिंमें आसवा भुट्टो साहिबा पंहिंजे भाउ खे जेॾी महिल चवंदी तव्हां वञो ऐं हिननि माण्हुनि जी ख़िदमत लाइ तव्हां ॿाहिरि निकिरो, हिननि खे उन बदहाली ऐं जेकी आहे रोटी हर शइ महांगी थी वई आहे, उनमें कढण लाइ जॾहिं ॿाहिरि निकिरंदी त उनजो छा हूंदो? उनजो हिकिड़ो ई भाउ आहे ऐं उन लाइ असां पंहिंजी भेनरुनि खे पंहिंजे माइटनि खे हुनजा हर रिश्ता असांजी पार्टी सां आहिनि ऐं असीं उनखे कॾहिं अकेलो न छॾींदासीं। इनशाला हुते तव्हीं बि हूंदव, उते असीं बि हूंदासीं, पर असीं कोशिशि इहा कंदासीं स्पेशली त असांजा लेबर ब्यूरो जा दोस्त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कैंपूं क़ाइमु कनि, जेके मटियारी ज़िले जी हदूद में अचनि थियूं उनमें कैंपूं क़ाइमु कनि। कैंपूं क़ाइमु करण सां गॾोगॾु जेके बि दोस्त हूंदा काफ़िले में कराची खां ईंदा उन्हनि जे पाणी जो बंदोबस्तु कनि, जेकी असीं उन्हनि जी ख़िदमत करे सघूं था पंहिंजे वस आहे। ऐं ईअं कोन चवंदो त पंहिंजे वसाइण खां ॿाहिरि निकिरी माण्हू का कमु करे, पर वस आहे। पर असीं बिलावल भुट्टे खे इन दुआउनि ते ॾींहुं हिकु करे छॾियो आहे। 27 फरवरीअ ते कराचीअ खां इस्लामाबाद जे लाइ निकिरंदड़ मुकमल रोड रस्तनि ते पीपल्स ब्यूरो जा झंडा लॻाए कैंपूं क़ाइमु कयूं वेंदियूं। असांखे यकीन आहे त मार्च इस्लामाबाद पहुचण खां अॻु ई सिलेक्टेड हुकूमत ख़तमु थी वेंदी।